ओम शांति। अदिति मिले तारीख है 31/1/2014 मावाक्य बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार तव्हां हिते आया आहियो सर्वशक्तिवान बाप सां शक्ति वठण, अर्थात दीपक में ज्ञान जो घृत विझण। प्रश्न: शिव जी बारात जो गायन छो आहे? छो जो शिव बाबा जॾहिं वापसि वेंदा आहिनि त सभी आत्माउनि जो झुंड उन्हनि जे पुठियां पुठियां भॼी करे वेंदा आहिनि। मूल वतन में बि आत्माउनि जो मनारो अर्थात छितो लॻल हूंदो आहे। तव्हां पवित्र ठहिण वारे ॿार बाप सां गॾु साथ साथ वेंदा आहियो। साथ में साथ जे कारण ई बारात जो गायन आहे। ओम शांति। ॿारनि खे पहिरियों हिकु ई पॉइंट सम्झण जी आहे कि असां सभु आत्मायूं बाबा आहियूं। उहा आहे असांजो बाबा। उन्हनि खे सर्वशक्तिवान चइबो आहे। तव्हां में बि सर्वशक्तियूं हुयूं। तव्हां विश्व ते राज्य कंदा हुया। भारत में न देवी देवताउनि जो राज्य हुयो, गोया तव्हां ॿारनि जो राज्य हुयो। तव्हां पवित्र देवी देवता हुयो। तव्हांजो कुल व डायनेस्टी आहे उहे सभु निर्विकारी हुया। केरु निर्विकारी हुया? आत्मायूं निर्विकारी हुयूं। हाणे पोइ तव्हां निर्विकारी ठहो था न, जीअं कि सर्वशक्तिवान बाप खे यादि करे उन्हनि खां शक्ति वठो था। बाबा सम्झायो आहे आत्मा ई 84 जन्मनि जो पाठ विॼाईंदी आहे। उन्हनि में जो सतो प्रधान ताक़त हुई उहा पोइ दिन प्रतिदिन कम थींदी वेंदी आहे। सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिणो आहे। जीअं बैटरी जी ताक़त कम थींदी जास्ती आहे त मोटर खड़ी थी वेंदी आहे, बैटरी डिस्चार्ज थी वेंदी आहे। आत्मा जी बैटरी फुल डिस्चार्ज न थींदी आहे, कुझु न कुझु ताक़त रहंदी आहे। जीअं कोई मरंदो आहे त दीपक जलंदो आहे, हुन में घृत विझंदा आहियूं न कि ज्योति बुझी न वञे। बैटरी जी ताक़त कम थींदी आहे त पोइ चार्ज करणु रखंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो तव्हांजी आत्मा सर्वशक्तिवान हुई। हाणे तव्हां सर्वशक्तिवान बाप सां बुद्धि योग लॻाईंदा आहियो त बाबा जी शक्ति असां में ईंदी आहे। छो जो शक्ति कम थी वई आहे न, थोरी ज़रूरु रहंदी आहे। हिकदमि ख़तमु थी वञे पोइ त शरीर ई न रहे। आत्मा बाप खे यादि कंदे कंदे बिल्कुलु प्योर थी वेंदी आहे। सत्युग में तव्हांजी बैटरी फुल चार्ज थींदी आहे, पोइ थोरी थोरी कम थींदी वेंदी आहे। त्रेता ताईं मीटर कम थी वेंदो, जंहिंखे कला चइबो आहे न। पोइ चईंदासीं आत्मा जो सतो प्रधान हुई उहो सतो ठही, तमो ताक़त कम थी वई त सम्झंदा आहियूं असां मनुष्य खां देवता ठही वेंदा आहियूं सत्युग में। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां सतो प्रधान ठही वेंदो। हाणे तव्हां तमो प्रधान थी विया आहियो त ताक़त जो देवालो निकिरी वियो। पोइ बाप खे यादि करण सां पूरी ताक़त ईंदी। छो जो तव्हां ॼाणंदा आहियो देह से देह जे जो बि सभु संबंध आहिनि उहे सभु ख़तमु थी वेंदा न। पोइ तव्हांखे बेहद जो राज्य मिलंदो। बाबा बि बेहद जो आहे, वरसो बि बेहद जो ॾींदा आहिनि। हाणे तव्हां पतित आहियो, तव्हांजी ताक़त बिल्कुलु कम थी वेंदी आहे न। हे ॿार, हाणे तव्हां मूंखे यादि करो, मां ऑलमाइटी आहियां न, मुंहिंजे द्वारा ऑलमाइटी राज्य मिलंदो आहे। सत्युग में देवी देवता सॼे विश्व जा मालिक हुया, पवित्र हुया न, दैवी गुणवान हुया। हाणे उहा दैवी गुण त आहिनि, सभिनि जी बैटरी पूरी डिस्चार्ज थियण लॻी वई आहे। पोइ हाणे बैटरी भरंदी आहे। सिवाय परमपिता परमात्मा सां गॾु योग लॻाइण जे बैटरी चार्ज न थी सघंदी आहे। उहो बाबा ई एवर प्योर आहिनि। हिते सभु इम्प्योर आहिनि। जॾहिं प्योर रहंदा आहिनि त बैटरी चार्ज रहंदी आहे। जॾहिं असां प्योर थी वेंदा आहियूं त बैटरी चार्ज रहंदी आहे। त हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि हिक खे ई यादि करिणो आहे। ऊच ते ऊच भॻवानु आहे, बाक़ी सभु उन्हनि जी रचना आहे न। रचना सां रचना खे कॾहिं वरसो न मिलंदो। क्रिएटर त हिकु ई आहे न, उहो बेहद जो बाप आहे, बाक़ी त सभु हद जा बाप संबंधी आहिनि। बाबा चईंदा आहिनि बेहद जो बाप खे यादि करण सां बेहद जी बादशाही
मिलंदी आहे। त ॿारनि खे दिलि अंदरि सम्झणो खपे असांजे लाइ बाबा नई दुनिया स्वर्ग जी स्थापना करनि था। ड्रामा प्लान अनुसार स्वर्ग जी स्थापना थिए थी न। तव्हां ॼाणंदा आहियो सत्युग अचण वारो आहे। सत्युग में हूंदो ई आहे सदा सुख। उहो कीअं मिलंदो आहे? बाबा बि सम्झाईंदा आहिनि, मालिक यादि करो, मां एवर प्योर आहियां। मां कॾहिं मनुष्य तन न वरितो आहे, न दैवी तन न मनुष्य तन वरितो आहे। अर्थात मां जनम मरण में न ईंदो आहे। सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी बादशाही ॾियण लाइ जॾहिं इहा 60 वर्ष जी वानप्रस्थ अवस्था में ईंदा आहिनि, तॾहिं हिननि जे तन में मां ईंदो आहियां। इहो उहो ई पूरो तमो प्रधान ठहियो। तमो प्रधान ठहियो आहे न। नंबर 1 उचते उच भॻवान पोइ सूक्ष्म वतन वासी ब्रह्मा विष्णु शंकर, जंहिंजो साक्षात्कार बि थींदो आहे। सूक्ष्म वतन विच में आहे, जिते शरीर न थी सघंदो आहे। सूक्ष्म शरीर सिर्फ़ु दिव्य दृष्टि सां ॾिसबो आहे। सूक्ष्म शरीर सिर्फ़ु दिव्य दृष्टि सां ई ॾिसबो आहे। मनुष्य सृष्टि त हिते ई आहे न, बाक़ी उहा त सिर्फ़ु साक्षात्कार जे लाइ फ़रिश्ता ठहिया आहिनि। तव्हां ॿार बि हाणे अंत में जॾहिं बिल्कुलु पवित्र थी वेंदव त तव्हांजो साक्षात्कार थींदो। अहिड़ा फ़रिश्ता ठही पोइ सत्युग में हिते ई अची करे स्वर्ग जा मालिक ठहींदव। इहे ब्रह्मा कोई विष्णु खे यादि न कंदा आहिनि, इहे बि शिव बाबा खे यादि कंदा आहिनि ऐं इहे विष्णु ठही वेंदा आहिनि। शिव बाबा खे यादि कंदा आहिनि त विष्णु ठही वेंदा आहिनि। त इहे सम्झणो खपे न। इन्हनि राज्य कीअं पायो? लड़ाई आदि त कुझु बि थींदी न आहे न। देवताऊं हिंसा कीअं कंदा? त इहे सम्झणो खपे कि भॻवान के मनुष्य खे अथवा देहदारियुनि खे न चइबो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि सूक्ष्म देह आहे, उन्हनि जो नाम ई अलॻि आहे। इन्हनि जो नाम भॻवान न चइबो आहे। इहे शरीर त हिन दादा जी आत्मा जो तख़्त आहे, अकाल तख़्त आहे न। हाणे इहे अकाल मूर्त बाप जो तख़्त आहे। अमृतसर में बि हिकु अकाल तख़्त आहे न। वॾा जो हूंदा आहिनि, हुते अकाल तख़्त ते वञी करे वेंदा आहिनि। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि इहे सभु अकाल आत्माउनि जे तख़्त आहिनि। आत्मा अकाल आहे, जेके काल न खाई सघंदा आहिनि। बाक़ी तख़्त त बदलंदा ई रहंदा आहिनि। अकाल आत्मा हिन तख़्त ते वेठी आहे। शरीर रूपी तख़्त बदलंदा रहंदा आहिनि, बाक़ी आत्मा त उहा ई हूंदी आहे न। पहिरियों नंढो तख़्त हूंदो आहे, पोइ वॾो थींदो आहे। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। आत्मा अकाल आहे न, बाक़ी हुननि में सुठा व बुरा संस्कार हूंदा आहिनि। तॾहिं त चइबो आहे न, कर्मनि जो इहो फल आहे। आत्मा कॾहिं विनाश न थींदी आहे। आत्मा जो बाप त हिकु ई आहे न। इहो त सम्झणो खपे न। इहा बाबा चवनि था, इहे कर्मनि जो फल, उन्हनि जे सुठे व बुरा संस्कार हूंदा आहिनि, तॾहिं चइबो आहे इहे कर्मनि जो फल आहे। आत्मा कॾहिं विनाश न थींदी आहे त सुठा व बुरा संस्कार कर्मनि अनुसार ठहींदा आहिनि। संस्कार कीअं ठहींदा? जॾहिं रोज़ु हिकु ई कर्म कंदासीं त उहो संस्कार थी वेंदा आहिनि। आत्मा कॾहिं विनाश न थींदी आहे। आत्मा जो बाबा हिकु ई आहे। इहे त सम्झणो खपे। इहे बाबा कोई शास्त्रनि जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि छा? शास्त्र आदि पढ़ण सां वापसि त कोई वञी न सघंदो आहे। पिछाड़ी में सभु वेंदा बाबा सां गॾु। जीअं टिड्डियुनि जो अथवा मधुमक्खियुनि जो झुंड वेंदो आहे न मथे। मक्खियुनि जी बि क्वीन हूंदी आहे न, उन्हनि जे पिछाड़ी सभु वेंदा आहिनि। बाबा बि वेंदा त उन्हनि जे पिछाड़ी सभु आत्मायूं वेंदियूं। हुते भूल वतन में जीअं सभु आत्माउनि जो छतो आहे, हिते पोइ मनुष्यनि जो झुंड आहे न। त इहो झुंड बि हिकु ॾींहुं भॼणो आहे। बाप अची करे सभु आत्माउनि खे वठी वेंदा आहिनि। शिव जी बारात चइबो आहे न।
ॿार चओ अथवा सजनी चओ, बाबा अची करे ॿारनि खे पढ़ाए करे याची यात्रा सिखलाईंदा आहिनि, है न। बाबा अची करे ॿारनि खे पढ़ाए करे पोइ याची यात्रा सिखलाईंदा आहिनि। पवित्र ठहिण बग़ैर त आत्मा वञी न सघंदी आहे। जॾहिं पवित्र ठही वेंदी तॾहिं पहिरियों शांति धाम में वेंदी, हुते वञी करे सभु निवास कंदा, हुतां खां पोइ धीरे धीरे ईंदा रहंदा, वृत्ति खे पाईंदा रहंदा। तव्हां ई पहिरियों भॼंदा आहियो बाबा जे पिछाड़ी, तव्हांजो बाप सां गॾु अथवा सजननि जो शिव साजन सां गॾु लव आहे न, योग आहे न। असां सभु आत्माई सजननि जो शिव साजन सां गॾु योग आहे। राजधानी त ठहिणी आहे न, सभु इकट्ठा न ईंदा आहिनि, हुते सभु आत्माउनि जी दुनिया आहे न। हुतां खां पोइ नंबरवार ईंदा आहिनि। झाड़ धीरे धीरे वृत्ति खे पाईंदो आहे। पहिरियों त आर्य सनातन देवी देवता धर्म आहे जो बाप स्थापना कंदा आहिनि। पहिरियों असांखे ब्रह्मन ठाहींदा आहिनि, प्रजापिता ब्रह्मा आहे न। प्रजा में भाउ भेण थी आहे न, ब्रह्म कुमार कुमारियूं त ढेर आहिनि। ज़रूरु निश्चय बुद्धि हूंदा तॾहिं त एतिरा ढेर हूंदा न। ब्राह्मण केतिरा हूंदा आहिनि, कच्चा व पक्का। कोई त 99 मार्क्स वठंदा आहिनि, कोई 10 मार्क्स वठंदा आहिनि, त कोई कच्चा ठहियल आहिनि। तव्हां भी जो पक्का आहिनि उहे ज़रूरु पहिरियों ईंदा, कच्चा वारा पिछाड़ी में ईंदा। इहा पाठधारियुनि जी दुनिया जो फिरदी रहंदी आहे। सत्य त्रेता द्वापर कलयुग, इहा पुरुषोत्तम संगम युग आहे। इहा हाणे बाबा ॿुधायो अथई। पहिरियों त इहा उल्टो ई सम्झंदा आहिनि कि कल्प जी आयु लाखों वर्ष आहे। हाणे बाबा सम्झाए अथई इहा पूरो 5000 वर्ष जो चक्कर आहे। अधु कल्प आहे राम राज्य, अधु कल्प आहे रावण राज्य। लाखों वर्ष जो कल्प हूंदो त अधु बि थी न सघे। दुख ऐं सुख जी दुनिया ठहियल आहे। इहे बेहद जी नॉलेज बाबा ई अची करे असांखे ॾींदा आहिनि। इहे बेहद जी नॉलेज बाबा सां मिलंदी आहे। शिव बाबा जे शरीर जो कोई नाम न आहे, इहे त हिन दादा जे शरीर जो नाम आहे। बाबा चई ऐं बाबा थोरे समय जे लाइ, बाबा किथे आहिनि, बाबा थोरे समय जे लाइ इहे लोन वरितो अथई। बाबा चईंदा आहिनि असांखे मुख त खपे न, हिते बि गऊमुख ठाहियो अथनि। पहाड़ी सां पानी त जाते ताते ईंदो रहंदो आहे, हिते पोइ गऊ जो मुख ठाहे छॾियो अथनि, उन सां पाणी ईंदो रहंदो आहे। उन्हनि गंगा जल सम्झी वरितो आहे। इहा गंगा पोइ काथां खां आई, हाणे गंगा पोइ काथां खां आई, इहे त सभु कूड़ आहे। बाबा चवनि था कूड़ी काया कूड़ी माया, कूड़ो सभु संसार आहे। जंहिंजो जो मन आयो कंदो रहंदो आहे। भारत जॾहिं स्वर्ग हुयो त सचखंड चइबो आहे। पोइ भारत ई पुराणो ठहींदो आहे त कूड़ खंड ठही वेंदो आहे, है न। पोइ कूड़ खंड ठही वेंदो आहे। हिन कूड़ खंड में जॾहिं सभी पतित ठही वेंदा आहिनि तॾहिं बाबा खे सॾु कंदा आहिनि। बाबा खे अची करे पावन ठाहियो, हिन पुराणी दुनिया खां वठी हलो। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजा सभु ॿार कामचिता ते चढ़ी कारा थी विया आहिनि। बाबा ॿारनि खे बि चईंदा आहिनि तव्हां जो स्वर्ग जा मालिक हुयो। स्मृति आई, ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, सॼी दुनिया खे न सम्झाईंदा आहिनि, तव्हांखे सम्झाईंदा आहिनि त मालूम पए कि असांजो बाप केरु। हिन दुनिया खे चइबो आहे फॉरेस्ट ऑफ थॉर्न, मतिलबु कांटनि जो जंगल। सभिनि खां वॾो आहे काम जो कांटो, सभिनि खां वॾो काम जो कांटो लॻाईंदा आहिनि। भले हिते भगत बि ॾाढा आहिनि, वेजिटेरियन आहिनि, परंतु ईअं न कि विकार में न वेंदा आहिनि। अहिड़ा त ॾाढा बाल ब्रह्मचारी बि रहंदा आहिनि, नंढेपण सां ई कॾहिं छीछी खाइण आदि, कॾहिं छीछी न खाईंदा आहिनि। सन्यासी बि चईंदा आहिनि निर्विकारी ठहो, है न। सन्यासी बि चईंदा आहिनि निर्विकारी ठहो। उहो हद जो सन्यास मनुष्य कराईंदा आहिनि। ॿिए जन्म में त वापसि खां गृहस्थी वटि जनम वठंदा, पोइ घर बार छॾे हली वेंदा,
सप्तक में ये श्री कृष्ण आदि देवता सप्तक में ये श्री कृष्ण आदि देवताऊं कॾहिं घर बार छॾंदा छा त उन्हनि जो आहे हद जो संन्यास। हाणे तव्हांजो आहे बेहद जो संन्यास। सॼी दुनिया जो संबंधी आदियुनि सां बुद्धि योग जो संन्यास कंदा आहिनि। हाँ, असांजो बुद्धि सां संन्यास आहे। सॼी दुनिया संबंधी आदि जो बुद्धि सां संन्यास कंदा आहिनि। बेहद जो संन्यास। तव्हांजे लाइ हाणे स्वर्ग जी स्थापना थिए थी। बाबा चवनि था तव्हांजे लाइ हाणे स्वर्ग जी स्थापना थिए थी। तव्हांजी बुद्धि स्वर्ग तरफ़ वेंदी त शिव बाबा खे यादि करिणो। बेहद जो बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो। मनमना भव मध्याजी भव। मनमना भव मध्याजी भव। बाबा चवनि था त तव्हां देवता ठही वेंदव। इहो उहो ई गीता जो एपिसोड आहे। संगम युग बि आहे। मां संगम ते अची करे तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे। राजयुग ज़रूरु अॻियां जनम में संगम ते ई सिखिया हूंदा न। इहा सृष्टि बदिलंदी आहे न। तव्हां पतित खां पावन ठही वेंदा आहियो। हाणे इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। जबकि असां अहिड़े सतो प्रधान ठहींदा आहियूं। हर हिकु ॻाल्हि सुठी रीति सम्झी करे पोइ निश्चय करिणो आहे। इहे कोई मनुष्य थोरी चईंदा आहिनि। इहे श्रीमत आहे अर्थात श्रेष्ठ श्रेष्ठ मत आहे भॻवान जी। इहे भॻवान जी मत आहे। बाबा इहे असांखे हर हिकु ॻाल्हि ॿुधाइनि था हीअं हीअं करो। जेतिरो असां बाबा जी श्रीमत ते हर कर्म कंदासीं ओतिरो उहा असांजा संस्कार थी वेंदा जो असांखे ॾाढे जन्मनि ताईं उअं ई असां पाठ वॼाईंदासीं। बाक़ी सभु आहे मनुष्यनि जी मत। मनुष्य मत सां किरदा ई आया आहिनि। हाणे श्रीमत सां त चढ़ंदा आहियूं। बाबा मनुष्य खां देवता ठाहे ॾींदा आहिनि। दैवी मत स्वर्गवासियुनि जी आहे ऐं उहा आहे नर्कवासी मनुष्यनि जी मत जेके रावण चइबो आहे। रावण राज्य बि कोई घटि थोरी आहे। सॼी दुनिया ते रावण राज्य आहे। हीअ बेहद जी लंका आहे जिते रावण जो राज्य आहे। पोइ देवताउनि जो पवित्र राज्य हूंदो। उते ॾाढा सुखी हूंदासीं असां। स्वर्ग जी केतिरी महिमा आहे। चईंदा बि आहिनि स्वर्ग पधारियो त ज़रूरु नर्क आहे न। हेल खां वियो त ज़रूरु पोइ हेल में ई ईंदो। स्वर्ग हाणे आहे किथां। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। हाणे बाप तव्हांखे सॼी नॉलेज ॾींदा आहिनि। बैटरी भरिजंदी वेंदी आहे। माया पोइ लिंक तोड़े छॾंदी आहे। इन करे असांखे ध्यानु ॾियणो आहे कि माया रूपी बिल्ली असांजो लिंक न तोड़े। बाबा सां असांजी पूरी बैटरी भरिजंदी। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार मन वचन कर्म सां पवित्र ठही आत्मा रूपी बैटरी खे चार्ज करिणो आहे। पक्को ब्राह्मण ठहिणो आहे। ॿियो आहे मन मत व मनुष्य मत छॾे हिकु बाप जी श्रीमत ते हली करे स्वयं खे श्रेष्ठ ठाहिणो। मनमत व मनुष्य मत छॾे करे हिकु बाप जी श्रीमत ते हली करे स्वयं खे श्रेष्ठ ठाहिणो। सतो प्रधान ठही बाप सां गॾु उड़ी करे वञिणो। कंप्लीट सतो प्रधान ठही बाप सां गॾु उड़ी करे वञिणो। वरदाना सत्यदादी शक्ति द्वारा प्रकृति व विश्व खे सतो प्रधान ठाहिण वारा मास्टर विधि विधाता ठहो।
जॾहिं तव्हां भारत सत्यता जी शक्ति खे धारण करे मास्टर विधि विधाता ठाहींदा आहियो त प्रकृति सतो प्रधान थी वेंदी आहे, युग सत्युग थी वेंदो आहे, सर्व आत्माएं सदगति जी तकदीर ठाहे वठंदियूं आहिनि। तव्हांजी सत्यता पारस जे समान आहे। जीअं पारस लोहे खे पारस ठाहे छॾंदो आहे, ईअं सत्यता जी शक्ति आत्माउनि खे, प्रकृति खे, समय खे, सर्व सामग्री खे, सर्व संबंधन खे, संस्कारन खे, आहार व्यवहार खे सतो प्रधान ठाहे छॾंदी आहे। स्लोगन आहे, योगी आत्माएं उहे आहिनि जेकी प्रकृति जी हलचल बि आकर्षित न करे सघे। प्रकृति जी हलचल भी उन्हनि खे आकर्षित न करे सघे। चाहे शरीर में कुझु थिए थो, चाहे ॿाहिरां कुझु थिए थो, आकर्षित मतिलबु असां उन्हनि जे कारण हाय हाय न करूं, भाव खे भुलिजी न वञूं, संशय व्यर्थ संकल्प में न अचूं। अव्यक्त शालो आहे, सुदर्शन चक्रधारी सुछत्रधारी ठहो। सुदर्शन चक्रधारी छत्रधारी ठहो त देह जी स्मृति जे अनेक व्यर्थ संकल्पनि जे चक्कर सां, लौकिक अलौकिक संबंधनि जे चक्कर सां, पंहिंजे अनेक जन्मनि जे स्वभाव संस्कार जे चक्कर सां, प्रकृति जे अनेक प्रकार जी आकर्षण जे चक्कर सां सभिनि सां मुक्त थी वेंदा, है न। तॾहिं अन्य आत्माउनि खे बि बाबा सां जो प्राप्त कयल सर्व शक्तियूं आहिनि, बाबा सां प्राप्त हुई शक्तियुनि द्वारा अनेक चक्रनि सां सहजी छुड़ाए करे उन्हनि खे बि जीवन मुक्त ठाहे सघंदा। पहिरियों ख़ुदि सुदर्शन चक्रधारी छत्रधारी ठहो, तॾहिं तव्हां बि मुक्त थी वेंदा ऐं ॿियनि खे बि मुक्ति करे करे जीवन मुक्ति जो अनुभव कराए सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।